फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू जी नए सिर जोड़ जक कई पई वञे। उन हवाले सां वज़ीर आज़म पाण ऐलान कंदो FBR डिजिटलाइज़ेशन लाइ कदम खणी रहिया आहियूं। उन्हनि माण्हुनि खे टैक्स नेट में आणींदासीं जेके ॾेई सघनि था। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त टैक्स सुधारनि जे हवाले सां जल्द ख़ुशख़बरी ईंदी। ग़रीब अवाम ते टैक्स जो भार घटि कंदासीं। IMF बाबति सुभाणे नाणे वारो वज़ीर प्रेस ब्रीफिंग ॾींदो, जंहिंमें हू तफ़सील सां समूरनि मामलनि ते रोशनी विझंदो। पाकिस्तानी रुपयो मुस्तहकम थींदे नज़र अची रहियो आहे। PTI भञन राज जो शिकार आहे। फॉरवर्ड ब्लॉक जूं ख़बरूं अची रहियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट में फौजी अदालतुनि में आम शहरियुनि जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलनि ते ॿुधणी। अदालत अटॉर्नी जनरल खां हिरासत में वरितल 103 माण्हुनि जा तफ़सील तलब करे वरिता। दरख़्वास्त गुज़ार जस्टिस रिटायर्ड जवाद S ख्वाजा जी वकील बेंच जे साइज़ ते एतिराज़ वारे छॾिया। सुप्रीम कोर्ट में वफ़ाक़ी जांच इदारे FIA पारां सहाफ़ियुनि खे नोटिस जारी करण बाबति केस जी ॿुधणी। अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान ऐं वकील बैरिस्टर सलाउद्दीन जा दलील जारी। चीफ जस्टिस काज़ी फ़ैज़ मार्क्स न आहिनि त गुज़िरियल दरख़्वास्त ते जेकॾहिं फ़ैसिलो थी वञे हा त अॼु ई ॾींहुं ॾिसणो न पवे हा। जेके माण्हू पोइ ते हटी विया उन्हनि जी बि कमज़ोरी आहे। असां 2021 में पाण मुरादो नोटिस वरितो हो। उन वक़्तु सहाफ़ियुनि खे रासा कयो वियो ऐं तशदुद जो निशानो बणायो वियो। पाकिस्तान अटकल 10 लख रजिस्टर्ड अफ़गान पनाहगीरनि खे वतन वापसी जे ॿिए मरहले जूं तैयारियूं शुरू करे छॾियूं। ज़िले अख़्तियारनि ऐं पुलिस खे सॼे मुल्क में अफ़गानी पनाहगीरनि जे ठिकाणनि जो नक्शो ठाहिण ऐं डेटा गॾु करण जी हिदायत करे छॾी। अख़्तियारनि मूजिबि अफ़गान पनाहगीरनि जी वापसी जी मुहिम वफ़ाक़ी हुकूमत जी मंज़ूरी खां पोइ शुरू थी सघे थी। असां नक्शे जो अमल पहिरियां खां ई शुरू करे छॾियो आहे। रमज़ान बाद उन में तेज़ी ईंदी ऐं असांखे उमेदु आहे त 30 अप्रैल खां पहिरियां सर्वे मुकमल कई वेंदी। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत PTI बानी ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी खे 4 अप्रैल ते अदालत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां ज़मानत वारियुनि दरख़्वास्तुनि ते PTI बानी ऐं बुशरा बीबी जा प्रोडक्शन ऑर्डर जारी। गैस महांगी थींदी या न, फ़ैसिलो अॼु थियण जो इम्कान। ओगरा पारां 155 सैकड़ो महांगी करण बाबति सुई नादरन गैस कंपनी जी दरख़्वास्त ते अॼु लाहौर में ॿुधणी कई वेंदी। हाणे जंहिंजो बिल 600 रुपया आहे उहो 1500 थी वेंदो। ओगरा रेट वधाइण जी मंज़ूरी ॾिनी त नवां अघ 1 जुलाई खां लागू थींदा। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण उहिदे जी चार्ज संभाले वरिती। सेंट्रल पुलिस ऑफिस कराची में आमद ते पुलिस जथे पारां गार्ड ऑफ ऑनर ऐं सलामी पेश। IG ग़ुलाम नबी मेमण जो चवणु आहे त स्ट्रीट क्राइम ख़िलाफ़ फौरी एक्शन जी ज़रूरत आहे। हाणे ईअं न थींदो त मुतासिर थाणे ते वञे केस दाख़िल न थिए। FIR फ्री रजिस्ट्रेशन टास्क फोर्स बहाल हूंदी। अदालत में केस ठाहिण वक़्तु जवाबदार ख़िलाफ़ जोगा सबूत हूंदा। सिंध जे चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह ज़राअत खाते जे सेक्रेटरी खे हारी कार्ड बाबति डेटा तयारु करण जी हिदायत करे छॾी। चीफ सेक्रेटरी जी सदारत हेठि हारी कार्ड बाबति अहम इजलास। मुख़्तलिफ़ खातनि जी डेटाबेस जो जाइज़ो वरितो वियो। आसिफ हैदर शाह जो चवणु आहे त हारी कार्ड साढा 12 एकड़ ज़मीन रखंदड़ हारियुनि खे ॾिना वेंदा। कणिक जी ख़रीदारी ऐं कंहिं कुदरती आफ़तुनि में हारी कार्ड ज़रिए हारियुनि जी मदद कई वेंदी। ख़ैबर पख्तूनख्वा में मख़सूस सीटुनि ते चूंडियल मेंबरनि खां हलफ़ न वठण जे मामले ते मुस्लिम लीग नून पीपल्स पार्टी ऐं JUI फज़ल ग्रुप पेशावर हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त KP जी मख़सूस सीटुनि ते मेंबरनि खां हलफ़ न वठण बदनीयती आहे। चूंडियल मेंबरनि खां हलफ़ वरितो वञे त जीअं सेनेट चूंडनि में वोट विझी सघनि या हलफ़ न वठण जी सूरत में सेनेट चूंडनि खे मुलतवी कयो वञे। मुल्की मईशत जे हवाले सां शयुनि खे बहितर करण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। पाकिस्तान खे खोड़ सारनि चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे, पर असांखे अलामा बहितरी जी उमेदु आहे। वापार वारे वफ़ाक़ी वज़ीर ॼाम कमाल जूं कराची में मज़ार काइद ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त PP, MQM, नेशनल पार्टी समेत ॿियनि जमायतनि गॾिजी हुकूमत जी जोड़जक में हिसो विधो आहे। हुकूमत में शामिल थियण बाबति पीपल्स पार्टी जा पंहिंजा ख़्याल ऐं ख़दशा थी सघनि था, पर वज़ीर आज़म उन खे वाज़ह तौरु चयो आहे त इहा ज़िम्मेवाराने अंदाज़ में काबीना जो हिसो बणिजे।